बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां जंहिं शइ जे बारे में सिखंदासीं उहा आहे मेल मर्ज। मेल मर्ज असल में ईअं हूंदो आहे त तव्हां वटि का लिस्ट मौजूदु हुजे, उन लिस्ट ते जेको आहे तव्हांखे मुख़्तलिफ़ जेको आहे लेटर्स ठाहिणा हुजनि। मिसाल तौरु शागिर्दनि जी लिस्ट मौजूदु आहे, पेरेंट्स ॾे लेटर मोकिलिणो आहे, या को प्रोडक्ट्स जी लिस्ट मोकिलिणी आहे, ऐं या जेको आहे तव्हांखे को सर्टिफिकेट्स ठाहिणा आहिनि, मुख़्तलिफ़ जेको आहे हुननि जा नाला मौजूदु आहिनि, हुननि जा जेके आहिनि रिज़ल्ट्स मौजूदु आहिनि। त ईअं आमतौर ते अक्सर असां वटि हूंदा त असां वटि मुख़्तलिफ़ लिस्टूं मौजूदु हूंदियूं आहिनि, पर असांखे उहे हर हिकु पेपर ते अलॻि जेको आहे वर्ड प्रोसेस करणियूं हूंदियूं आहिनि। त इहो असां सिखंदासीं त ऑटोमेटिकली इनखे कीअं कजे। असां वटि हिकिड़ी लिस्ट मौजूदु आहे एक्सेल में, जंहिंजी हेडिंग्स आहिनि नेम, क्लास, ग्रेड, मार्क्स। 3 नाला लिखिया आहिनि मूं, इनखे मां सेव थो कयां डेस्कटॉप ते बुक 1 जे नाले सां। ठीकु आहे, सेव थी वई। हाणे असां वर्ड खोलींदासीं। वर्ड में मूं वटि हिकिड़ो लेटर आहे जंहिंजे अंदरि हर पेज ते साॻियो मवादु ईंदो, सिर्फ़ु हुन में नालो चेंज हूंदो। जेके ई ख़ाल आहिनि इहे अलॻि अलॻि हूंदा हर हिकु जेको आहे शागिर्द जे लाइ। मिसाल तौरु मूं वटि 10 शागिर्द आहिनि, 20 शागिर्द आहिनि, त मूंखे 20 लेटर ठाहिणा आहिनि। इन लाइ मां छा कंदुमि, वर्ड में हिकिड़ो ऑप्शन आहे मेलिंग्स जो। मेलिंग में ईंदासीं, मेलिंग में स्टार्ट मेल मर्ज असां ऑप्शन कयोसीं। असांखे लेटर्स ठाहिणा आहिनि, इन करे मां लेटर्स ते क्लिक कंदुमि। इन में असांखे कहिड़ा कहिड़ा रेसिपिएंट्स खणणा आहिनि। रेसिपिएंट्स खणण जे लाइ यूज़ एक्ज़िस्टिंग लिस्ट कंदुमि। यूज़ एक्ज़िस्टिंग लिस्ट जे लाइ मूंखे डेटा सोर्स खणणी पवंदी। डेटा सोर्स मां उहा ई खणंदुमि जेका मां सेव कई हुई। मुंहिंजी लिस्ट जेका आहे डेस्कटॉप ते मौजूदु आहे, बुक 1 जे नाले सां। मां हिन खे ओपन कयो। हिन में मुंहिंजी जेका डेटा पई आहे उहा शीट 1 में पई आहे। हिते असां टिक कंदासीं फस्ट रो ऑफ डेटा कंटेन्स कॉलम हेडर्स खे। जेकर तव्हां हिनखे टिक न कंदो त फस्ट रो खे बि एज़ अ डेटा खणंदो। ओके, ठीकु आहे। बाज़ारि को एक्शन नज़र न आयो, पर असां जेको फाइल आहे हिते मेमोरी में अपलोड थी वियो। एडिट असां करणु चाहियूं था रेसिपिएंट लिस्ट, त हिते ऑटोमेटिकली लिस्ट अची वई। ठीकु आहे। हाणे मूंखे रुगो सिर्फ़ु करिणो इहो आहे त कहिड़ी फील्ड कहिड़ी जाइ ते एंट्री करणी आहे। मिसाल तौरु मूंखे हिते नालो ॾियणो आहे। हाणे मां नालो ॾियण लाइ छा कंदुमि, इंसर्ट मर्ज फील्ड में ईंदुमि। हेडर जेको हूंदो पहिरें कॉलम जो उहो नेम आहे, ॿिए कॉलम जो क्लास आहे, ग्रेड आहे, मार्क्स आहे। हाणे मूंखे हेडर जो जेको आहे हिते फील्ड ॾियणी आहे। हिते जेको आहे ब्रैकेट्स जे अंदरि नेम लिखिजी आयो। हाणे इहो जेको आहे हिते असां फ़िलहालु मास्टर फाइल था ठाहियूं। मास्टर फाइल में असां सिर्फ़ु हिन में कोड्स ॾींदासीं। कोड्स ॾेई पोइ असां इंडिविजुअल जेको आहे लेटर ठाहींदासीं। ते मार्क्स ॾींदासीं ऐं ग्रेड असां हिते ॾींदासीं। ठीकु आहे। मिसाल तौरु तव्हां हिते के नाले खे बोल्ड करणु चाहियो था त तव्हां हिते फॉर्मेटिंग अप्लाई करे ऐं करे सघो था। ठीकु आहे। इहे सभु तव्हांखे जेके मास्टर फाइल ते करणा पवंदा, तव्हांखे फॉर्मेटिंग सॼी, न त पोइ तव्हांखे हर हिकु अलॻि अलॻि लेटर ते अलॻि सां न त करणी पवंदी, जे तव्हां हाणे न कंदव त। ठीकु आहे। जेका बि फॉर्मेटिंग करणी हुजे, जेको बि लेटर ठाहिणो हुजे, जेको बि सर्टिफिकेट ठाहिणो हुजे, उन जो तव्हां मुकमल स्केच ठाहे उन जो मुकमल जेको आहे ड्राफ्ट करे ऐं तव्हां हुनखे जेको आहे इन में फील्ड्स जेके आहिनि असां इंसर्ट करे छॾींदासीं। फाइनली छा ते ईंदासीं, मेलिंग ते, ऐं फिनिश एंड मर्ज। हाणे असां हिन में लिखंदासीं एडिट इंडिविजुअल डॉक्यूमेंट्स जो ऑप्शन सिलेक्ट कयो। इहो ऑप्शन खयों। पुछियो त घणा रिकॉर्ड मर्ज करणा आहिनि। असां टोटल 3 रिकॉर्ड आहिनि। अदरवाइज़ तव्हां वटि अगरि 100-200 रिकॉर्ड आहिनि त मां तव्हां शुरू खां आख़िर ताईं घणा रिकॉर्ड जेको खणणु चाहियो था त उहे जेको आहे तव्हां खणी सघो था। ओके कयोसि। हाणे अगरि नओं फाइल ठही लेटर्स 1 जे नाले सां, हिन में तव्हां ॾिसंदो टोटल नंबर ऑफ पेजिस घणा आहिनि, 3। छो त असां वटि 3 शागिर्द हुया ऐं 3 नाला हुया लिस्ट में। ऑटोमेटिकली
पहिरियों जेको रिकॉर्ड आहे उहो पहिरें पेज ते हुनजो सॼो डिटेल अची वियो। अहमद फ्रॉम क्लास 1 हैज़ सिक्योर्ड 100 मार्क्स इन हिज ग्रेड इज़ ए। ठीकु आहे, ॿिए पेज ते ईंदो ॿियो अमजद जो रिकॉर्ड ठही वियो। टे पेज ते ईंदो तव्हांजो सच रिकॉर्ड ते डिपेंड थो करे तव्हांजी लिस्ट 500 माण्हुनि जी आहे त 500 लेटर जेको आहे सिर्फ़ु हिकिड़ो पनो तव्हांखे कंपोज़ करिणो पवंदो ऐं तव्हांजा 500 लेटर तयारु थी वेंदा। तव्हां पंहिंजे स्कूल में, पंहिंजे ऑफिस में, पंहिंजे जेको आहे मुख़्तलिफ़ कस्टमर्स ते तव्हांखे लेटर लिखिणो आहे त उन में तव्हां हीअ शइ जेको आहे अप्लाई करे सघो था। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।